शाज रिसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार कंदा। वीडियो सुठी लगी आहे त पंहिंजे दोस्तनि खे शेयर कंदा। शुक्रिया। आघमियो आहे लॻपस लतीफ़ चए, वठो मींहुं वॾ फुड़ो कढो धण काहे। छन छॾे पट पियो समर संभाहे, वहोम लाहे आसरो अल्लाह मां। आगम कया अल्लाह लॻपस लतीफ़ चए, पलर जे पालोट सी पटन झलिया पा। वाहद वॾाई कया मथे घसन घाह, सांगिन वरिया साह उठन आब अघूंदरो। आगम ए न अंग जहिड़ो पसण पिरीअ जो, सेणन रे सैयद चए रूहम रचन रंग। सहसी थिया सारंग जानी आयो जूअ में, जानी आयो जूअ में थियो कलब करार। वहलो विचाई वियो करे गम गुज़ार, निज़ारो निर्वार पी पसायो पंहिंजो। अॼु पिणो उतर पार ॾे ताड़ी के तंवार, हारन हर संभाया सरहा थिया संगार। अॼु पिण मुंहिंजे यार वसण जा वेस कया। अॼु पिण उतर पार ॾे कारा ककर कयसि, वञूं वसण आयूं करे लाल लबेस। पिरीअ जे परदेस मूंखे मींहुं मेड़िया। अॼु पिण उमेदूं आंघम संधियूं उभ में, सावण पसे सरतियूं सॼण सारियूं मूं। आऊं आसाइती आहियां मां भॼाए भूं, घर ते घुरजन तूं मंद मिड़ही मींहं जी। उन थी आयूं ककर हकल हू, भरे तल तरायूं जोड़े हलियूं जू। पसोअ जा पटन में खथोरी खुशबू, अची रूबरू उठियूं रोज़े तां रसूल जे। पी पसायो पंहिंजो निज़ारो नागहा, लथो कट कलूब तां थी वरोहण वाह। उमेदूं अरवाह पीअ पसंदे पनियूं, वसण अखड़ियन जीअं जे हूंद सखी मींहुं। त हूंद रातूं ॾींहं बस बूंदियूं न करियईं। गाम गंदी गंज उभर में उहा थियो, पसे पर पिरीअ जे दूर थिया सभु ॾंज। शाल वसंदो संज आशक ते ओहीड़ा करे, अंगण ताज़े ॿहर कढंदियूं पखा पुट सनी। सरी सेज पासे पिरी मर पिया मींहुं वसन, असां ऐं पिरी शाल हूं बराबर ॾींहड़ा। बर वठा तर वठा वठियूं तरायूं, परह जूं पटन ते कन वलोड़ा वायूं। मखण भरी हथड़ा संघारियूं सायूं, सारे ॾहन साम्हियूं ॿोलायूं रायूं। ॿाहियूं ऐं ॿायूं पखी सनी पंहिंजी, बुर वठा थर वठा वठो जेसर मीर। आगम करे आयूं पाएर भरे पेर, लाथाऊं लतीफ़ चए वांढन मथां वेर। सुरहाण कयाऊं सेर, सरियूं सुरहियूं सिंगार रियूं थियूं। बर वठा थर वठा वठी कच्छ किनार, पोयाड़े पटन ते ॾस नायायूं नार। सभा जे सतार लाथा ॾुरत ॾेह तां, सारंग सार लहेज अलाह लॻ उञीअ जी। पाणी पवेज पटन में अर्ज़ां अन करेज,
वतन वसाइज त संघारन सुख थिए। सारंग खे सारीन माढ़ो मरग मेनहूं, आढ़ियूं उभर आसरे तारा तंवारियूं। सपूं जे समुंड में नए सिज निहारियूं, पलर प्यारीन त संघारन सुख थिए। आख़िर में शाह लतीफ़ जी वाई आहे, मुंहिंजी सैयद सार लहंदो मूंखे आह उम्मीद अल्लाह में। सजदे पई सिपरी ज़ारियूं ज़ोर करींदियूं, उम्मत कारण अहमद उत परमल पाक पनदूं। सूर धका थींदो अखियूं सभु सिज कढंदो, मेड़ो थींदो मोमिनियन उम्मत मोहम्मद मीर मल्हंदो। नफ़्सन नफ़्सी सभु को करे दाता दर डोड़ंदो, मुहत ॾींदुसि मोलो उत बदियूं बख़्शाईंदो।